ॾिसो हिन केस में काफ़ी अहम जेको पेशरफ़्त थी आहे। असां वकालतनामो ॾिनो ऐं केस खे प्लीड कयोसीं ऐं उन में अदालत सॻोरी जेको आहे अॼु 164 जेको हूंदो आहे 164 जो बयानु उन उहो रिकॉर्ड न थी सघियो। पर उन में हिकिड़ी अहम पेशरफ़्त इहा थी आहे त उनजो 161 जो जेको बयानु आहे स्टेटमेंट आहे उहो छोकिरी जो रिकॉर्ड जो आहे। उन में उन ज़ाहिर कयो आहे त हू माइटनि ॾांहुं वञणु चाहे थी। जेको 161 आहे उनजे बयान तहत छोकिरी जेका आहे उहा पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहे थी। मीन वाइल असां बि जेको एप्लीकेशन ॾिनी छोकिरी जे वालिद जे बिहाफ ते त असांखे कस्टडी जेका आहे उहा छोकिरी जी ॾिनी वञे। उन ते सिविल जज नंबर 2 जी जेका अदालत आहे उन नोटिस कयो आहे IO खे त हू सुबुह जो छोकिरी खे पेश करे ऐं छोकिरी जो जेको मर्ज़ी मालूम करे। सुभाणे असांखे उमेदु आहे त सुभाणे छोकिरी जी कस्टडी असांखे मिली वेंदी। सुभाणे कस्टडी जे लाइ जेका एप्लीकेशन आहे उनजी डेट सुभाणे आहे ऐं सुभाणे कोर्ट डिसाइड कंदी त छोकिरी जेको हुनजो फ़ैसिलो असांखे उमेदु आहे त छोकिरी जेका उहा माइटनि खे मिलंदी। छो जो 161 जो बयानु जेको आहे उहो रिकॉर्ड ते अची वियो आहे। उन में छोकिरी चयो आहे त आउं पंहिंजे माइटनि ॾांहुं वञणु चाहियां थी। अलाह केस में काफ़ी अॻुभराई थी आहे। अॼु सुभाणे छोकिरी रिमांड ताईं सुभाणे ताईं रखियो अथनि। अॼु जुमे जो ॾींहुं काफ़ी लेट थी वई ऐं वरी इंशाअल्लाह असांजे हक़ में ई फ़ैसिलो ईंदो। ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो असांखे ॾींहुं हालतुनि सां मुक़ाबिलो करे वकील भाउ बिरादरनि असां मिली सोशल वर्कर अदा सभिनी मिली करे जदोजहद कयो ऐं असांजी जदोजहद रंग लाथो। इहे बि अलाह साईं लख अहसान आहिनि ऐं इंशाअल्लाह सुभाणे फ़तेह थींदी। हिन केस जी अहम तारीख़ हुई जंहिंमें मुलज़िम खे कोर्ट में पेश कयो वियो हो ऐं छोकिरी जो बयानु 161 जो बयान में छोकिरी इहो चयो आहे त आउं पंहिंजे पेरेंट्स ॾांहुं वञणु चाहियां थी। इंशाअल्लाह नेक्स्ट हियरिंग सुभाणे आहे। कल्ह पुलिस जी कस्टडी में मेडिकल करायो वियो आहे। इंशाअल्लाह हाणे उहो कंसल्ट जेको डॉक्टर आहे कोर्ट सॻोड़ी में पंहिंजी रिपोर्ट ॾींदो। ही ज़िले टर्ने मोहम्मद ख़ान जे सिविल सोसाइटी ह्यूमन राइट्स वर्कर्स अदी रज़िया सेतो समेत वकील भाइरनि सभिनी जी जदोजहद जो नतीजो आहे जो ये न्याणी बाज़ियाब थी अदालत में पहुती आहे। असांखे उमेदु आहे त जेके असांजा कानूनदान दोस्त आहिनि वकील आहिनि उहे हिन केस जी पैरवी कंदा। जीअं त छोकिरीअ जी उमिरि नंढी आहे, उहा पाकिस्तान जे कानून मूजिबि शादी जेतिरी न आहे। उनजे करे असांखे उमेदु आहे त अदालतूं इंसाफ़ कंदियूं ऐं असांजा जेके वकील दोस्त आहिनि उहे हिन केस खे भरपूर नमूने विढ़ंदा ऐं जेके ग़रीब मिसकिन वालिदैन जेका हिन जा आहिनि उहे इंतिहाई ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि उन्हनि खे इंसाफ़ ॾियारींदा ऐं हीअ न्याणी उन्हनि खे वापसि उन्हनि जे हंज में ॾियारींदा। तमामु बिरादरीनि जेका जदोजहद कई असांजी ॾाढी दिलि ख़ुशि थी जो अॼु न्याणी खे असां सही सलामत ॾिठोसीं। छाकाणि त असांखे ख़दशो हो त न्याणी खां ख़बर न आहे छा थियो आहे। सही सलामत ॾिठोसीं। बाक़ी वकील बिरादरी तव्हांखे ॿुधाए चुका आहिनि। असां अॼु बि नंढड़ी जे वालिदैन सां गॾु आहियूं, सुभाणे बि गॾु हूंदासीं। इंशाअल्लाह केस जी पैरवी ताईं असां 100% गॾु रहंदासीं। असांजी लीगल टीम जेका आहे उहा फ़ी सबीलिल्लाह इन केस खे फॉलो करे पई।